अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहे? रज़ा ख़ुशि आहियो? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार। तव्हां ॾिसी रहिया सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं। अॼु आहे हीअ जेकी रिकॉर्ड कयूं पिया, हीअ आहे मोबाइल ते रिकॉर्डिंग व्लॉग, ठीकु आहे। उहो हिन जे करे त कैमरा जेको आहे न चार्ज न हुई। मां चयो हाणे व्लॉग बि ठाहिणी आहे लाज़मी, त जेको आहे मोबाइल ते ई स्टार्ट करे ॾिनो। सो अॼु जो व्लॉग मज़ेदार के तव्हांखे माना पसंदि ईंदो, बाक़ाइदा ईअं मज़ेदार व्लॉग हूंदो। ऐं हीअ जेको आहे न सेटअप जेको आहे घर जो अञा माना हले थो, पर छा हे फरीद खे सुञाणींदा? फरीद जी व्लॉग ठाहे थो पंहिंजा। फरीद कीअं ठाहींदो तूं? बिल्कुलु मां ईअं ठाहींदो आहियां, ॾेखारियां दोस्तनि खे ॾेखार। हे नओं बाबा हाणे दोस्तो, हे माया ऐं हे फरज़ंद बोज़ार। फरीद पर नक में छा थियो थी? अलाए छा यार, मोइड़ा निकिरी दुख थियो यार मूंखे। हे दोस्तो हिते जेको आहे माना हे नालो वालो बि लिखायो आहे, ऐं हे माना सेटअप हले थो। कमरे जी जेकी छित आहे उहो बि तयारु थी वियो आहे। ऐं हे परू हेॾो छित जेको आहे न, तव्हां इहो दरवाज़ो खोले आहे त पोइ दोस्तनि खे छित बि ॾेखारे वञु व्लॉग में। दरवाज़ो खोल, वॉशरूम बि दोस्तो तव्हांखे ॾेखारियो। हे रंग अञा रहंदा आहिनि, सो उहे रंग बि थींदा। ऐं हे तहिरां जेके आहिनि हेठि बीठी आहे, खेॾे थी पई तहिरां। हे वॉशरूम आहे, हे वॉशरूम दोस्तो। हे ॾिसो था, हे अञा तयार ई माना हले थी। इन खे रंग भंग करिणो आहे हेॾा होॾा। फिटिंग अञा हे रहियल आहे, पाणी जी जेकी फिटिंग थींदी आहे उहा बि अञा रहियल आहे। बिजली जी फिटिंग इन छित बंदि थींदो। छित जेको आहे न उहो बंदि कराईंदा। तहिरां छा हाल आहे? तहिरां छा हाल आहे? गुॾी तहिरां खेॾे थी पई, नंढड़ी तहिरां। हे शफ़ीक बि, ऐं हे न शफ़ीक न आहे, हो आहे नईम आहे। ऐं हे फरीद बि आहे हेॾां। सो हाणे दरवाज़ो खोले आयो आहे परू, त पोइ दरवाज़ो ॾेखारियां। हो हाकिम अली साम्हूं अचे त हाकिम अली छा आहे? कणिक छा आहे इहो? अच्छा, भाण ॾींदे भाण। ॿुध, हे मां घर जो छत तयारु करायो, वणियो थी कीअं? ॾिस त सही न, अच त सही न। अच रे ॾेखारीं। दोस्त जॾहिं काशा ठारायो न, पोइ वरी ॻोठाणनि खे न ॾेखार, पोइ मज़ो ई न ईंदो आहे। हेॾे ॾिस दादा, हा न अञा रंग रहंदो थी रंग। हे दोस्त अञा कम हे भंगार मस्जिद आहे, हलंदो है न। माशाल्लाह माशाल्लाह दोस्तो। हे दोस्तो ॾिसो था, माशाल्लाह तमामु बहितरीन तयारु थी वियो। हाकिम अली खे खणायो बाबा, हाकिम अली खे खणायो। पर तूं छा चवंदे? सही आहे। हा फरीद, तोखे कीअं लॻो? साफ़ आहे, ओके, ज़बरदस्त, सफ़ा ओके। पर तोखे कीअं लॻो? दोस्तो हिन ते जेको आहे न, दोस्त पुछनि पिया ख़र्चो घणो आयो। हे प्लेटां विञायो न, हे कमु जूं आहिनि, वरी हे वॉशरूम में कमु ईंदियूं। हे प्लेट खे हेॾे करे छॾ। हे प्लेटां हीअं हूंदियूं आहिनि। हे ॾिसो था दोस्तो। ऐं दोस्तनि चयो यार कलर जेको आहे डिज़ाइन माना अञा वधीक सुठो करे। मां चयो यार मूंखे हे सुठो लॻो। हे ॾिसो था, हिन ते छो जो कलर जॾहिं थींदी न, हिते हाणे LCD वारो जेको आहे न, हे ठहाईंदासीं। हिते LCD हिते विच में लॻंदी, पासनि सां जेको आहे न एंगल लॻंदा, ऐं उन्हनि में फ़ोटू बोटू या मिसाल लाइटिंग वाइटिंग हेॾां बि माना जेके आहिनि सीमेंट जूं एंगलां लॻंदियूं। हो जेके आहिनि बंदि थींदियूं साम्हूं हेॾां। हो खुड़कण जेको आहे बंदि थींदो, हिते झिरकियूं टपी ईंदियूं आहिनि अंदरि। सो हीअ सभु बंदि थींदा, हिननि खे रंग भंग कराईंदासीं। बिजली जी फिटिंग हे सभु पुराणा बोर्ड पटींदासीं, हिते नवां बोर्ड लॻंदा। ऐं फरीद हे तवे। ऐं दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त हिन ते जेको आहे न ख़र्चु घणो आयो आहे। काफ़ी दोस्त जेके आहिनि मूंखां पुछनि पिया त बाबा हिन ते ख़र्चु घणो आयो? दादा हिन ते ख़र्चु आयो आहे मज़दूरी ऐं हीअ जेके प्लेट, सॼो सामान, तार ॿार वग़ैरह सभु कुझु 29,000 रुपया। घोटकी खां जेको आहे मां खणी आहियां 29,000 रुपये में हीअ सॼो मज़दूरी हर शइ सुमायत। ऐं 1,500 रुपया हीअ सामान जी जेकी खणाई वारी हूंदी आहे, माना रक्शे जो किरायो, उहो 1,500 रुपया लॻा। 1,500 उहे लॻा। 500-600 खनि तक़रीबन स्टूल वग़ैरह खणी आयासीं, छो जो स्टूल जे मथां उहे असांखे खणणा हुया। उहो माना ईअं सभु मिलाए जुलाए सॼो हीअ जेको ख़र्चो आयो आहे 32,000 खनि अची वियो आहे सॼो ख़र्चो। हे छित जो सॼो ख़र्चो। हे फारसिलिंग आहे, माना हे मज़बूत छित आहे, ज़बरदस्त। हे ॾिसो था माशाल्लाह, माना मज़बूती वारी शइ आहे। तव्हांखे माना ॾाढो पसंदि ईंदो इंशाल्लाह। ऐं हीअ सामान अञा बचत आहे हिन में। तक़रीबन घणा प्लेट बचत आहिनि? 1 2 3 4 5 6 7 8 प्लेटां बचत आहिनि। इहे न, इहे ख़राबु आहिनि, इहे नाकारा आहिनि। इहे जेके आहिनि न, इहे नाकारा थी विया आहिनि।
ये भगल है न छो जो टोटा टोटा हेॾे मथे भी पासनि सां साइडनि सां लॻा आहिनि न हुते बि लॻा आहिनि जीअं हिन साइड सां लॻा आहिनि अहिड़े हिसाब सां माना इहो बि कमु थियो आहे फरीद अली हा तार 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 जेको स्टील आहे ॾेखार दोस्तनि खे खणी आ इहो ॾेखार दोस्तनि खे दोस्त काफ़ी पुछंदा आहिनि न यार तार स्टील वारी कीअं हूंदी आहे त हाणे हे हाणे कोको आहे ठीकु आहे हे ॾिसो था तव्हांखे मां ॾेखारियां थोरो न ही कोको ऐं ही तार ही स्टील जी तार आहे पकी तार आहे ही कोको जो कोन हिन मथे हिन में टीयर में जो कोन चुमड़ाईंदा विया आहिनि ठीकु आहे ऐं ही तार पकी आहे पर फरीद 100 साल भी न वेंदो तार हे स्टील वारी तार आहे दोस्तो ही ॾिसो था काफ़ी दोस्त पुछनि पिया यार तार कीअं स्टील वारी तार आहे पकी तार सफ़ा मज़बूत तार मां चवां थो उमिरि भर बि न वञे न फरीद बि अचे थो इहो परू फरीद त अंदरि हुयो मां सां सो ही सॼो जेको ख़र्चो मिलाए जुलाए दोस्तो ही जेको ख़र्चो आयो आहे ही आयो आहे टोटल 29,000 रुपए जो 32,000 रक्षो मज़दूरी मज़ूर घोटकी मां खणी अचणु सभु कुझु 32,000 रुपए में सो हाणे असां ॿाहिरि निकिरंदासीं दरवाज़े खे ॾे ऐं हिन वीडियो में थोरी ॿी बि ॼाण तव्हांखे ॾींदो हलां त हीअ जेको आहे न सॼी जेकी हाणे हे लुक थी वियो आहे पंहिंजो घर जो ही साम्हूं ॾिसो था हाणे हे घर सॼो ॿाहिरां रंग थींदो ही भित चारो तरफ़ हे सामान सॼो खणंदासीं ॿाहिरि ही सॼो सामान सफ़ाई थींदो ही सॼो कुझु फरीद ऐं परू लॻा पिया आहिनि पोइ वरी शादी जो आहे प्रोग्राम शादी जनवरी में इंशाल्लाह नए साल में शादी बि थींदी ऐं हो साम्हूं जेको आहे गुलाब वञे थो नौकिरी ते पंहिंजे ते पुलिस वारो गुलाब वारो वॾो भाउ जेको है न परू सो हाणे इहो छा चवंदा आहिनि त पाण हलंदासीं हेॾां दोस्तनि खे कुझु ॾेखारियूं ताहिरां दरवाज़ो ॾेई छॾ ताहिरां माई ताहिरां चाचा ताहिरां हो दरवाज़ो चए ताहिरां हो वारो अंदरियां ॾेई अचो होॾां अंदरियां हा ताहिरां वञे थी दरवाज़ो ॾियणु फरीद खिले थो ऐं लुक तव्हांखे कीअं लॻो घर जो ही साम्हूं जीअं हाणे मिसाल तव्हांखे ॾेखारियां मां वरी ही सॼो लुक तव्हांखे कीअं लॻो संगत इहो तव्हां मूंखे ज़रूरु हे रंग थींदो अञा दरवाज़ो कीअं आहे ऐं हीउ सॼो तव्हांखे कीअं लॻो हीउ घर सॼी रंग थींदी हे जेको हेठों पासो इहे जेके ख़राबु आहिनि जीअं हाणे हीअ वारो पासो ऐं हीउ ॾाकण बि आहे ख़राबु ऐं हीउ पासो इहो सॼी खे सेटिंग कराईंदासीं पोइ रंग कराईंदासीं हीउ सॼो रंग थींदो पोइ ऐं दरवाज़ो तव्हांखे कीअं लॻो उमेदु त तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो ऐं हीउ परू बि जेको आहे न हले थो काफ़ी दोस्त चवनि पिया यार विलॉग ठाहे तारिक विलॉग ठाहे परू खे चवंदो आहे यार रोज़ु विलॉग ठाहियूं दोस्त नाराज़ थींदा आहिनि परेशान थींदा आहिनि ॿियो त वरी हिकु त सर्दी थींदी आहे दोस्तो सुबुह सां निकिरंदा आहियूं न पोइ सर्दी आहे पोइ हिन जे करे ॻोठ जी विलॉग तव्हांखे ॾेखारींदा आहियूं मुंहिंजी त दिलि चवंदी आहे त मां तव्हांखे रोज़ु नयूं शयूं ॾेखारियां पर कीअं हा बिल्कुलु पर शर्त इहो आहे न सर्दी आहे निकिरी नथा सघूं माना तक़रीबन माना मां उथंदो आहियां तक़रीबन 9-10 बजे ठीकु आहे 9-10 बजे मां उथंदो आहियां माना ॾींहुं ईअं वेंदो आहे ॼण ख़बर ई न पवंदी आहे ॾींहुं ख़तमु हे ॾिसो था सर्दी में हाणे साईं हे साग जेको आहे न माना हाणे गुल सरें गुल थी वई आहे न परू कणिक हे साईं कणिक जी अपडेट हे अथव असां ॾे ऐं साग जंहिंखे खपे त पोइ तव्हां अचो साग मूं वटि जाम आहे हीअ ॾिसो माशाल्लाह ऐं हीअ साग परू अच न काॾे छो परू जो विलॉग न ठहियो जीत जो हा छो विलॉग तुंहिंजो न ठहियो छा यार हे परू जो मुंहुं ख़राबु थींदो वेंदो आहे हिन जे लाइ को का शइ ख़बर अथव त दोस्तो ॿुधाए हेॾे ॾिसे न सची दोस्त ॾिसे न भला इहा कहिड़ी ॻाल्हि आहे को डॉक्टर वाक्टर मथां ॾिसे अलाह करे हिते बि त मां ॾेखारियो न थोरो परू हेॾे तक छो अड़े हेॾे तक न चरिया इहा कहिड़ी ॻाल्हि आहे यार जाई चवई तो डॉक्टर बाक्टर ॾिसंदई सो ही ॾिसो था दोस्तो परू जो नक जेको आहे इहो ख़राबु आहे अगरि कंहिं बि दोस्त खे का ॼाण हुजे तव्हां ज़रूरु मूंखे ॿुधाइजो ऐं अॼु जो विलॉग जेको आहे सॼो कुझु हुयो मां चयो दोस्तनि खे कुझु दीदार करायां उमेदु त अॼु जो विलॉग तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो अगरि पसंदि अचे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा सलाम सिंध असांजो यूट्यूब चैनल आहे उनखे बि सब्सक्राइब कयो यार उनखे छो नथा तव्हां सब्सक्राइब कयो एॾी महिनत तव्हांजे लाइ कंदा आहियूं इहो कुझु न कुझु त तव्हां असांजे लाइ कंदा कयो उनखे सब्सक्राइब कयो लाइक कयो फॉलो कयो शेयर कंदा हलो सलाम सिंध जेको फेसबुक पेज आहे उनखे बि लाइक कयो तव्हां दोस्तनि जी दुआउनि सां 5 लाख फॉलोअर्स थिया आहिनि घणा 5 लाख पूरा थिया आहिनि अञा वधीक वधायो कीअं परू बिल्कुलु परू बीजी परू पेज जे लाइ किथां हिकिड़ो हथु कयो आहे जंहिंमें 6 लाख फॉलोअर्स अथसि परू छा आहे
तूं ॿुधा छिलक वारो पेज किथां आंदो अथई सची ॿुधाइजांइ पंहिंजो मुंहिंजो न न पंहिंजो त न आहे तूं नालो चाहीनि जो कूड़ न ॻाल्हाए सची ॻाल्हि दोस्त हुयो उन गिफ्ट कयो मूंखे दोस्त हुयसि उन गिफ्ट कयोसि पेज हाणे उन में दोस्तो तक़रीबन ईअं सम्झो त 6 लाख फॉलोअर्स अथसि हाणे 6 लाख फॉलोअर्स खे अॻिते वधाइणो त मां हिनखे चवंदो आहियां रोज़ वीडियो ठाहींदो कर हे ॻोठ ॿोठ ईअं ॾेखारींदो कर पे प्यारी सुहिणी ॻोठ है मुंहिंजी प्यारी मिठड़ी ॻोठ हे ॾिसो वाह वाह ज़बरदस्त ॻोठ हा छा चवंदे तो फरीद तूं अॼु मां चयुमि ख़ूबसूरत ॾींहुं ऐं आहे फरीद खे बि पेज हिकिड़ो ठाहे ॾिनो आहे छो जो हाणे 2025 में फेसबुक जा तमामु पेजिस जेके आहिनि मोनिटाइज़ थियण वञनि पिया त मां फरीद खे बि जेको आहे ठाहे ॾिनो मां चयो बाबा पेज तूं ठाह ऐं जेको आहे न पेज ठाहियो महिनत कयो अॻिते वधो हाणे फरीद व्लॉग्स जे नाले सां दोस्त वरी मूंखे टैग कंदा आहिनि फरीद जा वीडियो त हे तुंहिंजो छा थींदो आहे मां चयो वाह हे मुंहिंजो भाउ आहे हे फरीद हे परू अॼु जो व्लॉग तव्हांखे ॾाढो पसंदि आयो हूंदो अगरि पसंदि अचे त पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार जो जेको पेज आहे सलाम सिंध कश्मीर खां कराची ताईं उनखे लाइक फॉलो ज़रूरु करे छॾियो पंहिंजो दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ ख़ुशि हुजो महिरबानी